मालिक तुझी दुनिया में वफा न कई में रही आहे। मालिक तुझी दुनिया में वफा न कई में रही आहे। मतलब जा सब माण्हू आहिनि वधी ही लालच वई आहे। मालिक तुझी मालिक तुझी दुनिया में वफा न कई में रही आहे। मतलब जा सब माण्हू आहिनि वधी ही लालच वई आहे। मालिक तुझी Abdul Basit Chacha from Hussainville Road. हक सच ते छो यार चिड़न था, दुख छो मूंखे ॾाॾियनि था। सच ते छो यार चिड़न था, दुख छो मूंखे ॾाॾियनि था। मालिक तुझी दुनिया में वफा न कई में रही आहे। मतलब जा सब माण्हू आहिनि वधी ही लालच वई आहे। मालिक तुझी सच्चाई गोलियूं आखिर रूह पंहिंजे खे रोलियूं आखिर। काथे सच्चाई गोलियूं आखिर रूह पंहिंजे खे रोलियूं आखिर। मालिक तुझी दुनिया में वफा न कई में रही आहे। मतलब जा सब माण्हू आहिनि वधी ही लालच वई आहे। मालिक तुझी Abdul Basit Chacha from Hussainville Road. तानु चांगु चए मूं बि ॾिठो आ, हर कंहिंखे तमफ़ाद मिठो आ। तानु चांगु चए मूं बि ॾिठो आ, हर कंहिंखे तमफ़ाद मिठो आ। मालिक तुझी दुनिया में वफा न कई में रही आहे। मतलब जा सब माण्हू आहिनि वधी ही लालच वई आहे। मालिक तुझी दुनिया में वफा न कई में रही आहे। मतलब जा सब माण्हू आहिनि वधी ही लालच वई आहे। मालिक तुझी